ज़ाती मक़सद कोन्हे। आऊं पीपल्स पार्टी ज्वाइन कियमि त अवां भाउरे दोस्त राज लाइ पीपल्स पार्टी ज्वाइन कियमि त उन जा कम थी इंशाल्लाह पीपल्स पार्टीअ खे हिते मज़बूत कंदासीं। हिते हमेशा हिकी फ़र्द वाहिद जी हुकूमत रही है। हाणे फ़र्द वाहिद जी हुकूमत न थींदी, हाणे पीपल्स पार्टीअ जी हुकूमत थींदी। पीपल्स पार्टीअ जे वर्कर खे इज़त मिलंदी। हिते ही ज़िलो पीपल्स पार्टीअ जो आहे। इंशाल्लाह अॼु ज़िले जे अवाम इहो फ़ैसिलो करे ॾेखारियो आहे त ही ज़िलो पीपल्स पार्टीअ जो क़िलो आहे, फ़र्द वाहिद जो न आहे। हिकिड़े दोस्त सवेरो मूंखां साहब इहो सवाल कयो त साईं पीपल्स पार्टी जा न पर जेके हिते चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि में बेचैनी वधी आहे तव्हांजे अचण सां। मुंहिंजे बाबा उन्हनि खे दिलि वॾी करणु खपे, उन्हनि खे वेलकम करणु खपे। आऊं पीपल्स पार्टीअ में आयो आहियां, पीपल्स पार्टीअ जा हथ मज़बूत करणु आयो आहियां। मुंहिंजो मक़सदु हिते जे माण्हुनि जी ख़िदमत करणी आहे। मुंहिंजो मक़सदु माण्हुनि जा बुनियादी मसइला हल थियनि। जेके 60-70 सालनि खां वठी इक़्तिदार में रहिया आहिनि, पर आऊं सम्झां थो पीपल्स पार्टीअ जेको बि बजट स्कीमूं ॾिनियूं आहिनि उहे मनपसंदि माण्हुनि जे पेटनि में वेयूं आहिनि। पीपल्स पार्टी चाहे थी त आऊं कमु करियां। तो इंशाल्लाह ज़िले में तव्हां ॾिसंदा त ईद खां पोइ अवां ज़िले में तब्दीली बि ॾिसंदा, ज़िले में कम बि ॾिसंदा, माण्हुनि खे इज़त थींदी। सो मुंहिंजी कंहिंसां बि ज़ाती दुश्मनी कान्हे। आऊं पीपल्स पार्टीअ जी ख़िदमत करणु आयो आहियां। जेका पार्टी लाइन हूंदी अॻियां मुंहिंजी उहा ई लाइन हूंदी। जेको क़यादत जो फ़ैसिलो हूंदो मुंहिंजो उहो ई फ़ैसिलो हूंदो। बाक़ी